रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 4 अलजेब्रिक मैनिपुलेशन अलजेब्री हेराफेरी पार्ट 4 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवांखे भलीकार पोएं लेक्चर में असां एलसीएम ऐं एचसीएफ जे विच में तालुक जे मुतालिक़ पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन लेक्चर में यूज़ डिवीजन मेथड टू डिटरमाइन हाईएस्ट कॉमन फैक्टर यानी वंड वसीले वॾो ऐं पूरो वंडींदड़ लहण जे बारे में सम्झण जी कोशिश कंदासीं। टू फाइंड द एचसीएफ ऑफ टू और मोर अलजेब्रिक एक्सप्रेशंस बाय डिवीजन मेथड द फॉलोइंग एग्जाम्पल विल हेल्प अस टू अंडरस्टैंड। हाणे हिन में बि चए त ॿ या ॿिनि खां वधीक अलजेब्री इज़ारनि जो वंड वसीले हाईएस्ट कॉमन फैक्टर यानी वॾो ऐं पूरो वंडींदड़ मालूम करण लाइ असांखे हेठियां मिसाल मदद ॾींदा। हींअर असां मिसाल आहे त फाइंड द एचसीएफ बाय डिवीजन मेथड ऑफ द फॉलोइंग पोलिनोमियल। हेठियनि पोलिनोमियल जो वंड वसीले वॾो ऐं पूरो वंडींदड़ मालूम करियो। हाणे हिते असांखे ॿ पोलिनोमियल गिवन आहिनि। हिकिड़ी आहे त 2x³ + 7x² + 4x - 4, ॿी असां वटि आहे त 2x³ + 9x² + 11x + 2। हाणे असां इहो सिखण जी कोशिश कंदासीं त वंड वसीले कहिड़े नमूने सां हाईएस्ट कॉमन फैक्टर मालूम कबो आहे। ॾिसो ॿारो, हाणे तवजो ॾियो। हाणे असां छा कंदासीं, हिते जेके ॿ पोलिनोमियल आहिनि, हिकिड़ी डिविडेंड थी वेंदी, ॿी डिवाइज़र थी वेंदी। आमतौर ते उसूल इहो हूंदो आहे त जेको डिवाइज़र रखिबो आहे उहो हमेशह नंढो हूंदो आहे ऐं जेको वणजंदड़ यानी जेको डिविडेंड रखिबो आहे उहो वॾो हूंदो आहे, छाकाणि त हमेशह वॾी रक़म खे वंड कबो आहे नंढी सां। ठीकु आहे ॿारो। हाणे वॾी रक़म हिन में कहिड़ी आहे, उहा आहे 2x³ + 9x² + 11x + 2। सही आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो न, हिन जो कोएफिशिएंट आहे 7, हिन जो आहे 9, यानी हिन ते टेबल वञी सघे थी कंहिंजी, हिन जी। त पोइ हाणे असां रखी था वञूं 2x³ + 9x² + 11x + 2। हाणे इहो छा, इहो डिविडेंड आहे यानी वणजंदड़। छा सां वंड कंदासूंसि, 2x³ + 7x² + 4x - 4 सां। ठीकु आहे ॿारो। हाणे केतिरा दफ़ा टेबल हिन डिवाइज़र जी वेंदी हिन डिविडेंड ते, ॿारो हिकु दफ़ा वेंदी, छाकाणि जेकॾहिं ॿ दफ़ा हणंदासीं थींदो ॿी काई 4 थींदो, तंहिंजे करे हिकु दफ़ा वेंदी। त पोइ असां कोएफिशिएंट वारी जॻह ते रखंदासीं 1। त पोइ असां हीउ डिवाइज़र सॼो जेको आहे सेम टू सेम हिते रखी छॾींदासीं डिविडेंड जे हेठां। त पोइ कीअं थी वेंदो, इहो थी वेंदो त 2x³ + 7x² + 4x - 4। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां कट छॾाईंदासीं, जिते प्लस आहे उते माइनस ॾेई वेंदासीं। हिते प्लस आहे, कुझु न आहे त हिते माइनस थी वई, हीअ बि माइनस जो थी वियो, हीअ बि माइनस जो थी वियो, हीअ थी वियो प्लस जो। ठीकु आहे ॿारो। हाणे तवजो ॾियो, हीअ जो 2x³ आहे इहो 2x³ में ख़तमु थी वियो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे बाक़ी अॻिते छा थींदो, 9x² मां 7x² वियो त पोइ छा बचो, हिते बचो 2x²। ठीकु आहे ॿारो। 11x मां 4x विया, प्लस जो बचो 7x। सही आहे ॿारो। हाणे प्लस जो 2 ऐं प्लस जा 4 थी विया, प्लस जो 6। ॾिसो ॿारो, हाणे जेको ही पाछी बचियो उन ते हिन जी टेबल वेंदी डिवाइज़र जी, न बिल्कुलु बि न वेंदी। त पोइ हाणे असां छा कयूं, हाणे हिन जो इहो प्रोसेस आहे त हाणे जेको पाछी आहे उन सां वंड कंदासीं हिन खे डिवाइज़र खे, यानी हींअर जेको ही डिवाइज़र आहे असांजो अॻे स्टेप में छा थी वेंदो, डिविडेंड, ऐं जेको पाछी बचियो आहे उहो थी वेंदो डिवाइज़र। त पोइ हाणे असां हिनखे लिखी वेंदासीं अॻिते त 2x³ + 7x² + 4x - 4। इनखे वंड कंदासीं छा सां, पाछी सां। उहो छा हुयो, 2x² + 7x + 6। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जी टेबल डिवाइज़र जी, हाणे हिन जी टेबल डिवाइज़र जी हिन ते घणा दफ़ा वेंदी, हिन ते वेंदी x दफ़ा। हाणे छो x दफ़ा वई, ॾिसो हिते असां वटि पियो आहे 2x³, हिते असां वटि पियो आहे 2x²। त हिन 2x² खे छा सां ज़र्ब कयां त 2x³ थिए, लाज़मी x सां। त उन जे करे हाणे असां x सां हिन खे ज़र्ब करे ईंदासीं। ॾिसो हाणे त
तो जवाब छा थो अचे 2x स्क्वायर खे जॾहिं मां x सां ज़रब कयो थियो 2x क्यूब अॻिते थींदो प्लस 7x स्क्वायर पोइ थींदो त प्लस 6x। ठीकु आहे ॿारो। साॻी तरीक़े सां हाणे असां हिते कट छॾाइण जी कोशिशि कंदासीं। जिते जिते प्लस आहे उते मां माइनस ॾेई ईंदुसि, हिते माइनस माइनस हिते माइनस अची वई। ठीकु आहे ॿारो। हाणे साॻी तरीक़े सां हीअ हिन में ख़तमु थी विया ऐं हीअ बि ख़तमु थी विया। बाक़ी त छा बचियो ॾिसो 4x पियो आहे, हिते माइनस जो 6x आहे। बाक़ी डिफरेंस छा बीहंदो माइनस जो 2x। बाक़ी लास्ट में छा बचियो माइनस जो 4 बचियो आहे, असां उनखे लाइ हेठि रखंदासीं। ॾिसो हाणे हिन ते टेबल वेंदी न, बिल्कुलु बि न वेंदी टेबल, छाकाणि त डिवाइज़र आहे वॾो ऐं पाछी आहे नंढो। त पोइ हाणे हिते कहिड़ो तरीक़ो आहे, उन जे लाइ असां छा कंदासीं, हिते माइनस जो 2 कॉमन कढी वेंदासीं। जॾहिं असां माइनस जो 2 कॉमन कढंदासीं ॾिसो छा थो बचे अंदरि बचंदो बाक़ी माइनस 2 कॉमन निकिरी आयो, अंदरि बचो x प्लस 2। यानी हिते असां वटि पाछी फाइनली छा बचियो, असां वटि फाइनली जेको पाछी बचे थो उहो आहे x प्लस 2। ठीकु आहे ॿारो। इन जेको माइनस 2 कॉमन निकितो असां उनखे ख़तमु करे छॾींदासीं, बसि उनखे छॾे ॾींदासीं। इन जो तरीक़ो इहो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे अॻे स्टेप में असांखे छा करिणो आहे, वरी साॻी तरीक़े सां जिते जेको डिवाइज़र हुयो अॻे स्टेप में थी वेंदो छा डिविडेंड थी वेंदो, यानी उहो वंड थींदो कंहिंसां x प्लस 2 सां। हाणे x प्लस 2 डिवाइज़र थी वेंदो, त पोइ लिखी था वञूं हिते 2x स्क्वायर प्लस 7x प्लस 6। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिनखे छा सां वंड कबो x प्लस 2 सां। पर तवजो ॾियो हाणे x प्लस 2 जी टेबल 2x स्क्वायर ते केतिरा दफ़ा वञे, हिते क्वेश्चन पियो आहे 2 ऐं आहे x स्क्वायर, त x स्क्वायर थियण जे लाइ x खपे ऐं हिते क्वेश्चन आहे 1 यानी 2, त 2x सां ज़रब कंदासीं। 2x सां जॾहिं हिनखे ज़रब कंदासीं ॾिसो जवाब छा थो बीहे 2x इंटू x, इहो थी वियो 2x स्क्वायर। 2x खे जॾहिं 2 सां ज़रब कयोसीं थी वियो 4x प्लस जो 4x। साॻी तरीक़े सां हाणे छा कंदासीं, असां हिते कट छॾाईंदासीं, जिते प्लस आहे उते माइनस माइनस माइनस। हाणे सिंप्लीफाई करण जी कोशिशि था कयूं त हीअ 2x स्क्वायर में ख़तमु थी वियो। हाणे हिते 7x मां 4x विया त बाक़ी छा बचियो, हिते बचंदो 3x प्लस जो थियो। 6 मथे पियो आहे उनखे लाइ असां हेठि रखियोसीं। ॿारो तवजो ॾियो छा x प्लस 2 वॾो या 3x प्लस 6, बिल्कुलु 3x प्लस 6 वॾो आहे। त पोइ हाणे असां हिते टेबल हणंदासीं, x खे छा सां ज़रब कयां मूंखे 3x ॾिनो, बिल्कुलु असां 3 सां हिनखे ज़रब करे वञूं त पोइ असां हिते रखंदासीं प्लस जो 3। ठीकु आहे ॿारो। जॾहिं असां 3 सां ज़रब कयोसीं x खे त जवाबु आयो 3x, त रखंदासीं 3x। जॾहिं असां 2 खे ज़रब कयो 3 सां जवाबु आयो 6। अहिड़े तरीक़े सां हाणे असां निशानियूं चेंज करे वेंदासीं, हिते बि निशानी चेंज थी वई, हिते बि निशानी चेंज थी वई ऐं हीअ टर्म ख़तमु थी वियो। पाछी छा बचियो, हिते ॿुड़ी बचियो, हिते पाछी ॿुड़ी बचियो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां असांखे हाईएस्ट कॉमन फैक्टर छा मिलियो, उहो आख़िरी वारो जेको डिवाइज़र आहे उहो हूंदो आहे। जॾहिं पाछी ॿुड़ी बचंदो पोइ जेको आख़िरी वारो जेको डिवाइज़र बचे थो असां उनखे छा कंदासीं, असां उनखे चवंदासीं त x प्लस 2 इज़ द HCF, हाईएस्ट कॉमन फैक्टर। हाणे इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। ठीकु आहे ॿारो। इन केस जेकॾहिं असां वटि 3 पोलिनॉमियल हुजनि हा त पोइ छा कयूं आहे, जेको ॿिनि पहिरियनि पोलिनॉमियल जो असांखे हाईएस्ट कॉमन फैक्टर मिलियो आहे हिकिड़ो उहो खणो आहे हिकिड़ी पोलिनॉमियल तौरु, ऐं ॿियो जेका 3 पोलिनॉमियल हुजे हा उन्हनि जी वरी असां वंड छॾायूं हा। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि ॿियो नंबर मिसाल आहे, फाइंड द HCF ऑफ x स्क्वायर प्लस 2x प्लस 1 कामा x स्क्वायर माइनस 1 एंड x स्क्वायर प्लस 4x प्लस 3 बाय डिवीजन मेथड। हाणे पोयां जेको असां पोइ स्लाइड ते मिसाल हल कयोसीं उन में 2 पोलिनॉमियल हुयूं। ठीकु आहे, हिन में आहिनि 3। हाणे 3 पोलिनॉमियल जो कहिड़े तरीक़े सां वॾो ऐं पूरो वंडींदड़ मालूम कबो आहे, असां इहो सिखण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो ॿारो हाणे छा कंदासीं, पहिरियां के बि 2 पोलिनॉमियल खणंदासीं जेके हिक ॿिए सां वंड थी सघंदियूं, उन्हनि जी वंड चलाइण जी कोशिशि कंदासीं। त पोइ असां लिखंदासीं हिते, हाणे जेको डिवाइज़र रखंदासीं हिते उहो कहिड़ो रखंदासीं, x स्क्वायर प्लस 2x प्लस 1। ठीकु आहे ॿारो। ऐं डिविडेंड कहिड़ो रखंदासीं, उहा रखंदासीं हिते x स्क्वायर प्लस 4x
+3। ॾिसो ॿारो हाणे हिन डिवाइज़र जी घणा दफ़ा टेबल वेंदी डिविडेंड ते हिकु दफ़ा वेंदी। त पोइ असां हिकु ज़रब ॾींदासीं डिवाइज़र सां, जेको असांखे जवाबु मिलंदो उहो असां किथे रखंदासीं, असां डिविडेंड जे हेठां, जीअं आम तरीक़े सां थींदो आहे। त पोइ हिते रखी वेंदासीं त x² + 2x + 1। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां पहिरियों निशानियूं बदिलाईंदासीं। हिते थी वेंदी माइनस, हिते थी वेंदी माइनस, हिते थी वेंदी माइनस। अहिड़े तरीक़े सां x² में ख़तमु थी वियो, 4x मां -2x ख़तमु थिया, बाक़ी 2x बचो, 3 मां माइनस जो 1 वियो, बाक़ी प्लस जो 2 बचो। ठीकु आहे ॿारो, हाणे असां हिते छा कयूं, ॾिसो हिन ते फर्दर टेबल वेंदी हिन डिवाइज़र जी, न बिल्कुलु बि न। ऐं जेकॾहिं असां हाणे हिन जो हीउ जेको पाछी आहे रिमाइंडर, उन खे डिवाइज़र बणायूं, छा x² ते हिन जी टेबल वेंदी, न कोन वेंदी, छाकाणि हिते आहे 2x। छा जी हिकु जी टेबल हणंदासीं त 2x हिते आहे कोन, अगरि x जी हणंदासीं त x³ हिते आहे कोन। त पोइ हाणे असां छा कंदासीं, हिते 2 जेको आहे उहो कॉमन कढण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं असां हिते 2 कॉमन कढंदासीं, भई छा बचंदो, हिते 2 कॉमन निकिरी आयो, अंदरि बचंदो x + 1। ठीकु आहे, त पोइ हाणे 2 असां इहो ख़तमु करे छॾियोसीं, हिते ख़तमु थी वेंदो, बाक़ी बचंदो x + 1, यानी हिते असां वटि पाछी छा बचियो हींअर, x + 1। हाणे छा कंदासीं त x² + 2x + 1 खे x + 1 सां वंड कंदासीं। ठीकु आहे, त पोइ हिते रखंदासीं x + 1, इहो थी वियो डिवाइज़र, x² + 2x + 1 खे वंड करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो, हाणे असां छा जी टेबल हणूं, हिते असां x जी टेबल हणी वेंदासीं। छा थींदो हिते x², हाणे जॾहिं असां x जी टेबल 1 ते बचियो छा x, त पोइ रखंदासीं x। पहिरियां निशानियूं बदिलाईंदासीं, हिते थी वेंदी माइनस, हिते छा थींदी, हिते थी वेंदी माइनस। ठीकु आहे ॿारो, हाणे x² में ख़तमु थी वेंदो, हीउ ख़तमु थी वियो हिन में, ऐं हिते छा बचो, हिते बचंदो x + 1। ठीकु आहे ॿारो, हाणे छा x + 1 ते टेबल वेंदी x + 1 जी, जी हा बिल्कुलु वेंदी, घणा दफ़ा, हिकु दफ़ा, यानी हिते रखंदासीं +1, टेबल वई हिन ते x + 1 जी। साॻी तरीक़े सां साइनूं बदिलाईंदासीं, इहो ऐं हीउ ख़तमु थी विया। पाछी छा बचो हिते साण, हिते बचो ॿुड़ी पाछी, हिते पाछी बचो ॿुड़ी, यानी हीअ जेके 2 पॉलिनॉमियल हुयूं कहिड़ियूं, x² + 4x + 3 ऐं x² + 2x + 1 जो छा आयो हाईएस्ट कॉमन फैक्टर, उहो आयो x + 1, यानी जेको वंड करे थो ऐं पाछी जिते 0 बचे थो। ठीकु आहे, उन जो जेको डिवाइज़र आहे उहो छा आहे, उहो आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर। त पोइ हिते लिखंदासीं त हाणे जेको हीउ x + 1 आहे हीउ वारो, ठीकु आहे, उहो हिन 2 पॉलिनॉमियल जो छा आहे, हाईएस्ट कॉमन फैक्टर आयो आहे। हाणे छा कंदासीं त जेको असांखे हाईएस्ट कॉमन फैक्टर मिलियो आहे उन खे खणी पोइ हीअ जेका आहे रहियल जेका असांजी पॉलिनॉमियल आहे उन खे वंड कंदासीं इन सां, यानी x² - 1 छा थी वेंदो, हाणे इहो थी वेंदो असां वटि डिविडेंड, ऐं डिवाइज़र छा बि x + 1। ठीकु आहे, ऐं डिवाइज़र आहे x² - 1। अहिड़े तरीक़े सां हाणे छा जी टेबल हणूं, हिते असां x जी टेबल हणंदासीं, हिते रहियो x, त x जी टेबल हाणे असां छा सां ज़रब करियूं, हाणे x जी टेबल हणंदासीं, x × x छा थी वियो, x²। ठीकु आहे ॿारो, x × 1 प्लस जो x बचो, हिते थी वई माइनस, हिते थी वई माइनस। ॿारो तवजो ॾियो, हाणे हीअ x² हिन x² में ख़तमु थी वियो, बाक़ी हिते छा बचो, हिते असां वटि बचो -x - 1। ठीकु आहे ॿारो, छा अञा टेबल वेंदी, जी हा बिल्कुलु टेबल वेंदी, छा जी -1 जी टेबल वेंदी। त पोइ हिते रखंदासीं त -1, जॾहिं असां x खे -1 सां ज़रब कयोसीं, जवाबु छा मिलियो, -x, +1 खे ज़रब कयोसीं -1 सां, त जवाबु असांखे मिलियो -1। ठीकु आहे ॿारो, हाणे हिते निशानियूं चेंज करे वेंदासीं साॻी तरीक़े सां, हिते थी वई प्लस, हिते थी वई प्लस। त पोइ हाणे अहिड़े तरीक़े सां हीअ टर्म ख़तमु थी विया, त पोइ पाछी छा बचियो, डबल ॿुड़ी। त हाणे असांखे जेको लास्ट वारो डिवाइज़र हासिलु थियो उहो छा आहे, x + 1। त पोइ चवंदासीं त x + 1 इज़ द हाईएस्ट कॉमन फैक्टर ऑफ ऑल
पॉलिनोमियल्स। ठीक है बारो, हाणे हिते सम पूरो थी वियो, न त अञा ही फर्दर हले आ अहिड़े तरीक़े सां। बारो अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई न। पहिरियां छा कयोसीं, ॿ पॉलिनोमियल खणी उन्हनि खे हिक ॿिए सां वंड कयोसीं, उन्हनि जो जेको असांखे HCF मिलियो आहे, ठीक है बारो, असां उन खे पोइ छा रखियोसीं, उन खे रखियोसीं डिवाइज़र, ऐं रहियल जेका असां वटि पॉलिनोमियल हुई उन सां उनखे वंड कयोसीं। असांजो सम हिते सिंप्लीफाई थी वियो, रिमाइंडर असांखे मिली वियो 0, ऐं जेको डिवाइज़र आहे उहो असांजो छा आहे, उहो HCF आहे। अहिड़े तरीक़े सां असां इहो सिखी वरितोसीं त वंड जे वसीले हाईएस्ट कॉमन फैक्टर कीअं मालूम कबो आहे। ठीक है बारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।